भुरगड़ी पुल भरिसां रहंदड़ कांधड़ा बिरादरी जे औरतुनि ॿारनि ऐं मर्दनि जो बासरनि ख़िलाफ़ क़ुरान पाक खणी एहतिजाज। उन मौक़े ते मंठार कांधड़ो हमीद मुस्मात सोनण राहिब मुजीब इमाम ॾिनो अब्दुल रसूल ऐं ॿियनि चयो त हू अबनि ॾाॾनि खां पंहिंजी ज़मीन ते वेठल आहिनि। बासरनि संदनि अबनि ॾाॾनि जी ज़मीन जा जाली खाता ठाराए हिननि जी ज़मीन ते पुलिस ऐं इंतज़ामिया जी मदद सां कब्ज़ो करण जी कोशिश करे रहिया आहिनि। हिननि चयो त जेकॾहिं इंसाफ़ न थियो त हू ॿचनि ॿारनि समेत पाण खे बाहि ॾेई साड़े छॾींदा, जंहिं जी ज़िम्मेवारी ख़ैरपुर इंतज़ामिया पुलिस ऐं बासरनि मथां हूंदी। हिननि चीफ जस्टिस ऐं ॿियनि वसवारनि खां नोटिस वठण जो मुतालबो कयो आहे।